इंसान नहीं जिन्नन जे मथा तो मुझे महबूब जा एहसान, पर जानवरन जे मथा, पठुन जे मथा, हर ज़ी रूह नबातात ऐं जमादात जे मथा बि मदीने वारे आका जा थोड़ा ही सो कीअं जो मदीने वारो साईं हिन सारी कायनात जे मथा अल्लाह ताला जल्ल शानु जो एहसान बणजी आयो। चो सल्लल्लाहु अलैहि या धरती वारन जे मथा मुझो सुनो एहसान, आसमान जे वारन जे मथा बे मदीने वारो आका एहसान, जे जानिब जे अचण सां हीअ उजड़ियल धरती आबाद थी वई, जे दिलबर जे अचण सां वैरान ज़मीनूं आबाद थी वियूं। जे रात मुझे दिलबर नबी जो मिलाद थियो रब्बे ज़ुल जलाल फरमायो ए मलाइको अॼु सभिनी मुराद वंदन जूं मुरादूं उमेदूं रब पूरियूं कंदुसि जो मुझो दिलबर मोहम्मद अची रहियो आहे। उन रात उन साल जनब औरतुनि खे औलाद थियो, सभिनी पुट ॼणियूं, रे औलादन के भी साले औलाद मिली पिया। एहसान थियो या न थियो? जेकी वण पूरी धरती ते सुकल हुआ से सब वण सावा थी पिया। एहसान थियो या न थियो? महबूब जे अचण सां जेकी कुफ्र ऐं शिरक जे ज़िल्लतुनि ऐं गुमराहियुनि में पियल हुआ से अल्लाह जे तौहीद सां आशना बणिया। रब्बे ज़ुल जलाल जी पूजा जो तरीक़ो ऐं सलीक़ो सेखारियो त मदीने वारे मीर से चओ अल्लाह हुदा वर रशाद में इमाम साली रिवायत आनन था त जे साल मुझो दिलबर मदीने वारो दुनिया ते तशरीफ फरमा थिया, उन साल छा थियो जो सितारा आसमान तू घणा किरन पिया, थींदो नी चिमकार थी वेंदो आहे, तव्हां कॾहिं कॾहिं ॾिठो हूंदो रोशनी जो तजल्लो थी वेंदो आहे। इहे आसमान तो सितारा घणा किरण लगा, माण्हू हैरत में अची विया यार कॾहिं ईअं न थियो आहे, ही सितारा हेतिरा छाजे लाइ किरी विया आहिनि। ख़ल्क़ हैरत में अची नुजूम वटाया जेकी इल्म नुजूम जा फलकियात जा माहिर हुआ, उन्हनि खां चे पुछूं त ही असां नई ॻाल्हि था ॾिसूं, सितारा घणा टुटण लगा आहिनि, आसमान ते रात थिए थी त चिमकार थी था वञनि। ॻाल्हि छा आहे, सबबु कहिड़ो आहे? सारे मुल्क जा नुजूमी गॾु थिया, हिसाब लॻायूं, ज़ांचा ठाहियूं त ही सितारा छो टुटी रहिया आहिनि। नुजूमियुनि पंहिंजो इल्मु हलाए इहो फ़ैसिलो ॾिनो त हिन धरती ते को वॾो अज़ीम वाक़ियो रूनुमा थियण वारो आहे, या त का वॾी हस्ती अचण वारी आहे, अहिड़ी हस्ती अचण वारी आहे जंहिंजो तसर्रुफ़ दुनिया ते बि हूंदो, ज़मीन ते बि हूंदो त आसमान ते बि उन जो तसर्रुफ़ हूंदो। अरे हे त नुजूमी हुआ, हे त उन्हें पंहिंजे ज़ाहिरी इल्म जा हिसाब लगाइण वारनि इहो फ़ैसिलो ॾिनो त हाणे हिन धरतीअ जे मथां का अज़ीम हस्ती अचण वारी आहे।
तो दुनिया वारन ॾिठो त हज़रत अब्दुल्ला जे घर में बीबी आमिना साइण जे पाक बतन मुबारक मजा सोनो दिलबर मोहम्मद करीम तशरीफ वठी आ। जंहिंजो तसर्रुफ ज़मीन ते भी, जंहिंजो तसर्रुफ आसमान ते भी। साईं फरमाइनि था त हिन धरती ते मुंहिंजा ॿ वज़ीर अथव, ॿ वज़ीर ज़मीन ते, ॿ वज़ीर मुंहिंजा आसमान ते। पुट वज़ीर उते रखबा आहिनि जिते हुकूमत हुजे, हुकुम हले। असांजो परवेज़ मुशर्रफ साहब चवे त मां दिल्ली में पंहिंजो वज़ीर थो रखां, रखण ॾींदुसि। चवे त अफ़गानिस्तान में पंहिंजो वज़ीर थो रखां, रखण ॾींदुसि। पर जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ हिते सिंध में रखे त मर्ज़ी वारो आहे, पंजाब में रखे, बलोचिस्तान में रखे, सरहद में रखे, छो त हुकूमत हिन जी आहे। कंहिंखे वज़ीर रखे, कंहिंखे लाहे, मर्ज़ी हलाए सघे थो। साईं फरमाइनि था मुंहिंजा ॿ वज़ीर ज़मीन ते अथव, ॿ वज़ीर मुंहिंजा आसमान ते अथव। मञणो पवंदो त मदीने वारे आका जी हुकूमत ज़मीन ते भी आहे त आसमान ते भी। थकिजी आहियो? छा थियो आहे? बुख लगी आहे? ॻाल्हाइण नथो निकिरे? सरकार फरमाइनि था अम्मा वज़ीराय फिल अर्द फअबू बकर उमर। ज़मीन ते मुंहिंजा ॿ वज़ीर अथव, हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़, ॿियो उमर फारूक। और मुंहिंजा ॿ वज़ीर आसमान ते व अम्मा वज़ीराय फिस्समाए फजिब्राईल व मीकाईल। आसमान ते मुंहिंजा ॿ वज़ीर जिब्रील ऐं मीकाईल आहिनि। वाह मुंहिंजा दिलबर नबी, तुंहिंजो हुकुम ज़मीन ते भी हले त। ज़मीन ते बीठल वण खे इशारो ॾियनि त वण पाड़ा पटिजी हली अचनि। हुकुम हलियो या न हलियो? हुकुम ज़मीन ते हलियो या न हलियो? पर जे आसमान ते इशारो करे चंड खे आंगुर जो इशारो ॾियनि त चंड चीर जी ॿ टुकड़ा थी हेठि लही अचे। हुकुम आसमान ते हलियो कि न कोन हलियो? पर जेकॾहिं लथल सिज खे इशारो ॾियनि त उन लथल सिज खे वापसि पलटाए मोटाए विझनि। अजराम फलकिन जे मथां, आसमान जे सितारनि में, आसमान जी मखलूक में भी मदीने वारे आका जो हुकुम हले त ज़मीनुनि ते भी दिलबर नबी जो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दी लियकून लिल आलमीन नज़ीरा। तबारकल्लज़ी बरकतुन वारी आहे उहा ज़ात जे नाज़िल कयो फुरकान खे, क़ुरान खे नाज़िल कई पंहिंजे ख़ासि बाने जे मथां। के नाज़िल कयो? कहते नाज़िल कयो? मदीने वारे आका जे मथां। छो नाज़िल कई? क़ुरान छो मोकिलियई? लियकून लिल आलमीन नज़ीरा। तात हे महबूब सभिनी जहाननि जे लाइ ॾेजारींदड़, सभिनी जहाननि जे लाइ लिल आलमीन
नज़ीरा लाड़काने वाला तवज्जो कजो थोड़ो गौर कजो कुरान तो फरमाए लिल आलमीन जहानन जे लाए बेजारींदड़ बनाए मोकलियुम बेजार बो कंहिंखे आहे जेको बेफ़रमान हुजे जेको हुकुम भञी वेजे उनखे बेजारबो त बाबा डिज ईअं न कर सज़ा मिलंदी जहन्नम में वेंदे बाहुनि में सड़ंदे बेजारबो उनखे जेको तवज्जो फरमायो जेको बेफ़रमान हुजे उनखे ड्रेजारबो आहे पर बेजारींदो केरु जेको बाख़बर हुजे मूंखे ख़बर ई न आहे त लाड़काणे वारा छा था कयो त मां तव्हांखे छा सम्झाईंदुसि बेजारिया तव्हांजे ग़लतियुनि जी मूंखे ख़बर हुजे त तव्हां में ही कसूर आहे ही ग़लती आहे पोइ मां तव्हांखे ड्रेजारियां त बाबा ईअं कमु न कजांइ इन जी सज़ा हीअ मिलंदी भला मूंखे ख़बर ई न आहे तव्हांजे हाल जी त मां कीअं ड्रेजारे सघां थो कोन सम्झो अजीब नुक्तो आहे कुरान तो फरमाए रब्बे कायनात फरमायो त मुंहिंजो सुहिणो नबीओ बेजारी बड़ बणजी आयो यानी बाख़बर बणजी आयो माण्हुनि जे हाल खां बाख़बर थी आयो पर कंहिंखे ड्रेजारींदड़ लिल आलमीन रुगे ज़मीन वारनि खे न सिज वारनि खे न चंड वारनि खे न अजराम फल्की में जेके रब जी मखलूकूं रहनि थियूं हर हिक जो आलम जुदा आहे हर हिक जो जहान जुदा आहे किरोड़े रब जा जहान आहिनि अरबे खरबे रब जा जहान आहिनि क़ुरान थो फरमाए त मदीने वारो आका सभिनी जहाननि जे लाइ नज़ीर बणिजी आयो अल्लाह ताला पंहिंजो तारीफ़ करायो मां उहो रब आहियां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मां सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको जहाननि जो पालनहार जहाननि जी परवरिश करण वारो रब आहे पर जहाननि जी ख़बर रखण वारो उन्हनि खे बेफ़रमानियुनि खां बेजारण वारो आहे त मदीने वारो मीर आहे मञणो पवंदी त जिते ख़ुदा जी ख़ुदाई आहे मदीने वारो आका हर उन जहान खां बाख़बर आहे जे महबूब बेफ़रमाननि खे बेजारनि सो रस्तो ॾेखारनि जहन्नम खां छॾाइनि जन्नत ॾे पुॼाइनि एहसान थियो या न ॻाल्हायो एहसान थियो या न पोइ मदीने वारो आका आलमीन जे लाइ मुहसिन बणिजी आयो सभिनी जहाननि वारनि जे लाइ अल्लाह जे पारां एहसान बणिजी आयो ज़मीन वारनि जे लाइ बि रहमत आसमान वारनि जे लाइ बि रहमत ओभर ओलह ॾखिण ओलह सभिनी जिहतुनि वारनि जे लाइ रहमत बणिजी आयो इनाम ई एहसान बणिजी आयो अल्लाह अल्लाह मञण वारनि जे लाइ त एहसान पर न मञण वारनि जे लाइ बि एहसान दोस्तनि जे लाइ त एहसान पर दुश्मननि जे लाइ बि एहसान बणिजी आयो अॼु जेकी हज़ारे ग़ुलाम आहिनि मञण वारा आहिनि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह लाड़काणो सुन्नियुनि जी स्टेट आहे लाड़काणो कंहिंजी या रसूल अल्लाह चवण वारनि जो शहर आहे हाओ कॾहिं न अरे हे लाड़काणे जो शहर जिते सोने पीर मिठा साईं जो जलवो आहे हिन लाड़काणे वारे जे मथां सोने कंबर वारे साईं जी नज़र आहे हिन लाड़काणे जे मथां मशवरनि वारे साईं जी निगाह आहे ही अल्लाह जे वलियनि जो मस्कन आहे ऐं अॼु बदमज़हब लाड़काणे वारनि में उमेद रखे वेठो आहे यार ते फैसलो थींदो
लाड़काने वाला फैसलो देण हुआ तो वोट कदे भी बेअदब खे न ॾिबो। हथ मथे करी ऐलान कर, हथ मथे करी ऐलान कर, कंहिंखे वोट ॾिबो? सुन्नी तारीख़ खे ॾिबो, सुन्नी खे ॾिबो, मुस्तफा जे मञण वारनि खे ॾिबो, हुजूर जे आशिकनि खे वोट ॾेई चाढ़बो। छा गुस्ताखनि खे वोट ॾेई तूं चवीं थो त इहे चढ़नि असेंबलियुनि में वञी ऐं इहो ऐलान कनि त या रसूल अल्लाह चवणु शिरक आहे। सुभाणे इहे चवनि त यारियूं ॿारियूं करणु मना आहे, सरकारी तरह इहो ऐलान कराइनि। छा इहो तव्हां चाहियो था? ॻाल्हायो, हथ मथे खणी ऐलान कर, पोइ वोट कंहिंखे ॾिबो? ॻाल्हायो। रब जूं लख रहमतूं हूंदव, रब कंदोसि न ॿिन्ही जहाननि में सोभारा हूंदव। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह मुझो सोनो महबूब जहान वारनि जे लाइ रहमत बणिजी आयो, जहान वारनि जे लाइ एहसान बणिजी आयो। मञण वारनि जे मथां त एहसान आहे, पर न मञण वारनि जे मथां बि मञण वारनि खे महबूब जे सदके रब रोज़ नई नेमतूं थींदियूं। ॻाल्हायो, हबीबनि जे सदके कुर्ब थिया आहिनि या कोन थिया आहिनि? कंहिं ते कुर्ब थिया आहिनि? अरे मञण वारा त हूअं ई मञनि था, मञण वारा तो हुए ही मञनि था मुझो आका मौसम कायनात, पर जेकी न मञण वारा आहिनि मुझे आका जे शान खे न मञण वारा आहिनि, उन्हनि जे मथां बि मदीने वारो एहसान आहे। मां नथो चवां, रब जो क़ुरान थो फरमाए वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, वमा कान अल्लाह। इहा ॻाल्हि अल्लाह जे लाइ मुनासिब ई न आहे। लियुअज़्ज़िबहुम जो अज़ाब करे इन्हनि खे, अब अज़ाब कंहिं ते ईंदो आहे? फर्मा बरदारनि ते या बेफ़रमाननि ते? मञण वारनि ते या न मञण वारनि ते? कंहिं ते अज़ाब कंहिं ते ईंदो आहे? क़ुरान थो फरमाए त वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम, इन्हनि खे रब कीअं अज़ाब करे, बेफ़रमाननि खे कीअं अज़ाब करे, व अंत फीहिम, महबूब तू जो मौजूद आई, तुझे जिस्म अतहर जे सदके, तुझे रोज़े अनवर जे सदके, तुझे कब्र अतहर जे सदके, तुझे न मञण वारनि खे बि अज़ाब कोन थो ॾियां, शामतूं तारे थो छॾियान, मुसीबतूं हटाए थो छॾियान, जो दिलबर तूं इन्हनि में रही थो। ओ तुंहिंजा थोरा मदनी लाहिण खां लॻेया, ओ तुंहिंजा थोरा मदनी लाहिण खां लॻेया, तुंहिंजा गुण ॻाल्हियूं, तुंहिंजा गुण ॻाल्हियूं ॻणण खां लॻेया, ओ ॻणण खां लॻेया, तुंहिंजा थोरा मदनी लाहिण खां लॻेया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
महबूब असांजे मथां थोरो आ, ईमान वारनि जे मथां त थोरो आ, पर बेईमाननि जे मथां, काफ़रनि जे मथां मदीने वारो आका एहसान आ। छो त जेकी काफ़िर आहिनि तकड़े अज़ाब जा हक़दार आहिनि। मूसा अलैहिस्सलाम जा वाक़िया क़ौम जा पढ़ो, ईसा अलैहिस्सलाम जे क़ौम जा वाक़िया पढ़ो, उज़ैर जी क़ौम खे खोले ॾिसो। ओ मुजादा तू हज़रत शुएब जे क़ौम जा दास्तान खोल, हज़रत नूह जे क़ौम जा दास्तान पढ़ी ॾिसो त थोरी बेफ़रमानी जे करे के भोला थी विया, के बांदर थी विया, कंदी सूरतूं पत्थर बणिजी वियूं, कन जे मथां पत्थरनि जा मींहं वसी विया, के ज़मीन में ग़रक़ थी विया, कन जे मथां डमर जूं हवाऊं घुली वियूं। थोरी बेफ़रमानी कयूं, वॾे अज़ाब में गिरफ़्तार थी विया, पर अॼु वॾनि गुनाहनि जे हूंदे बि रब ढक छॾिया आहिनि। बाज जो बुरो नथो लाहे, पनाह जो पर्दो नथो लाहे, वरी बि हिन इंसानियत जे मथां रब पंहिंजे रहम जो छप्पर छाव रखियो वेठो आ। छाजे करे जो मदीने वारो आका मौजूद। हदीस पाक में अचे थो, जॾहिं मुंहिंजे दिलबर नबी जी दुनिया तां रुख़सती जो वक़्तु आयो, जॾहिं पर्दो फरमाइनि पिया, जॾहिं गुंबदे ख़दरा में जलवा नुमाई कनि पिया, इज़राइल मुंहिंजे आका जे ख़िदमत पाक में हाज़िर थियो। मुझा सोना हबीब, ही जमीन भी तुझी मिल्का, आसमान भी तुझी मिल्का। सोना जे तव्हांजी मर्ज़ी हुजे त तव्हांजी कब्र अनवर ज़मीन ते बणाई वञे, जे तव्हांजो इरादो हुजे त अर्श मुअल्ला ते तुंहिंजी मज़ार बनाई वञे। ओ मुंहिंजा महबूब, अर्श ऐं फर्श जो रब तोखे इख्तियार ॾेई छॾियो आहे। रिवायत में अचे थो, ओॾी महिल मुंहिंजे लजपाल नबी जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, हुज़ूर रोई वेठा, अर्ज़ कनि था, फरमाइनि था, ओ इज़राइल, ओ जिब्राइल, अर्शन ते हुजण खां मां ज़मीन में हुजण भलो पंहिंजे उम्मत खां जुदा थियण नथो चाहियां, मुंहिंजी उम्मत सां गॾु हुजां, मन मुंहिंजे क़ब्र जो भरम रखे। रब मुंहिंजे गुनहगार उम्मतुनि जे मथां पंहिंजी बाज जी शफ़क़त फरमाए। रब ऐलान कयो, वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। अॼु चए थो त नबी जो असां ते कहिड़ो एहसान आहे, नबी जो असां ते कहिड़ो एहसान आहे। और तुम पर मेरे आका की इनायत न सही, जालिमों कलमा पढ़ाने का भी एहसान गया। अरे ॿियो थोरो नथो मञी न मञ, पर हे त थोरो मञो जो मुंहिंजे दिलबर नबी तोखे कलमो पढ़ी मुवहिद बणायो, कलमो तोखे नबी सेखारियो, तौहीद तोखे मदीने वारे आका सेखारी। ॿुधाए त इहो एहसान महबूब जो आहे या न? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इंसाननि ते एहसान, मलाइकनि ते एहसान, चओ सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। बैकी शरीफ में हदीस ईंदी आहे त 70,000 मलाइका रोज़ानो मुंहिंजे महबूब जे दरबार ते ईंदा आहिनि। घणा 70,000 मलाइका ईंदा आहिनि। युहिफ़ून क़ब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे आका जी मज़ार अनवर जे मथां खंभड़ाटियूं घुमाए नूर जो फैज़ हासिल कंदा।
70,000 मलाइका सुबह जो ईंदा आहिनि, 70,000 मलाइका शाम जो ईंदा आहिनि। अल्लाह अल्लाह, हिकिड़ा मलाइका जेके दीदार मदीने जो करे मोटी ईंदा आहिनि, उहे मथे रोंदा आहिनि, मौला वरी कॾहिं मदीनो ॾेखारींदे। ॿिया मलाइका जन ॾिठो नाहे सो हुननि खां पुछंदा आहिनि, उन्हनि खे इश्तियाक थींदो आहे, मौला कॾहिं मदीने वारे आका जी दरबार ॾेखारींदे। अल्लाह अल्लाह, उहे मलाइका सगोरा 70,000 ॾींहं जा, 70,000 रात जा मुंहिंजे आका जे दरे अक़दस ते हाज़िरी भरण अचनि, ख़ैरात वठण अचनि। माना मदीने वारो आका मलाइकनि जे मथां बि एहसान करण वारो, जानवरनि ते बि महबूब जा एहसान, जानवरनि जे मथां मुंहिंजे लॼपाल नबी जा एहसान। हदीस पाक में चए थो, हुज़ूर महफ़िल में वेठा आहिनि, हिकिड़ो उठ रड़ियूं कंदो भॼंदो डुकंदो आयो आहे, मुंहिंजे दिलबर नबी जे करीब अचे जानवर, उहे पालतू जानवर बि सम्झंदा त दाह हिन दर ते करणी आहे, हितां दाह वरनाइजी वेंदी। मुहसिन काइनात इहो आहे, इन जे दर ते दाह करण वारो उन जी दाह ज़रूर वरनाइबी आहे। असीं बि दर दिलबर ते दाह कयूं करण, पोइ असांजे महबूब जे दर ते दाहणो वञ। महबूब कयो वार ॾाढो ॾुखनि सतायो, महबूब कयो वार ॾाढो ॾुखनि सतायो, भारा बि थी विया दुश्मन पंहिंजनि बि ज़ायो आहे। दिली हाल कयां कंहिंसां कोने हाल जो को महरम, दिली हाल कयां कंहिंसां कोने हाल जो को महरम। हर माण्हूअ मेणनि सां मुंहिंजो जीव जलायो आहे, मुंहिंजो जीव जलायो आहे। महबूब कयो वार ॾाढो ॾुखनि सतायो, दिली हाल कयां कंहिंसां नए हाल जो को महरम।